ब्रेकिंग न्यूज़ टंडियालायार खां मां शेयर कंदालूं। टंडियालायार में 2 सालनि खां गुम ईसा सांद जो क़त्ल जो इंकशाफ थियो आहे। पुलिस कार्रवाई कंदे 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। एसएसपी फारूक बिजारानी जो चवणु आहे त तघर फ़तार थियल जवाबदारनि ईसा सांद खे क़त्ल करण जो एतिराफ़ कयो आहे। एसएसपी मूजिब जवाबदारनि ईसा खे इब्राहिम शाह जे मेले तां अगवा कयो हो, जंहिंखे बाद में क़त्ल कयो वियो। एसएसपी फारूक बिजारानी जो चवणु आहे त गिरफ़्तार थियल जवाबदारनि ईसा सांद के क़त्ल करण जो एतिराफ़ कयो आहे। एसएसपी मूजिब जवाबदारनि ईसा के इब्राहिम शाह जे मेले तां अगवा कयो हो, जंहिंखे बाद में क़त्ल कयो वियो। ख़बर असां हिकु ॿीहर शेयर कंदालूं या ब्रेकिंग न्यूज़ टंडियालायार खां शेयर कंदालूं। टंडियालायार में 2 सालनि खां गुम ईसा सांद जे क़त्ल जो इंकशाफ थियो आहे। पुलिस कार्रवाई कंदे 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। एसएसपी फारूक बिजारानी जो चवणु आहे त गिरफ़्तार थियल जवाबदारनि ईसा सांद के क़त्ल करण जो एतिराफ़ कयो आहे। इन हवाले से नाज़रीन वधिक तफ़सील मालूम कंदासीं। जीएम पिताफ़ी असां सां लाइन ते मौजूद है। जी जीएम आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? नाज़रीन राब्तो असांजो मुनक़ता थी वियो आहे। ख़बर असां शेयर करे रहिया आहियूं टंडियालायार खां। टंडियालायार में 2 सालनि खां गुम ईसा सांद जे क़त्ल जो इंकशाफ थियो आहे। पुलिस कार्रवाई कंदे 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। एसएसपी फारूक बिजारानी जो चवणु आहे त गिरफ़्तार थियल जवाबदारनि ईसा सांद के क़त्ल करण जो एतिराफ़ कयो आहे। एसएसपी मूजिब जवाबदारनि ईसा के इब्राहिम शाह जे मेले तां अगवा कयो हो, जंहिं बाद खेनि क़त्ल कयो वियो। ख़बर के हवाले से नाज़रीन अवांखे आगाह कंदालूं। टंडियालायार में 2 सालनि खां गुम ईसा सांद जे क़त्ल जो इंकशाफ थियो आहे। पुलिस कार्रवाई कंदे 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। एसएसपी फारूक बिजारानी जो चवणु आहे त गिरफ़्तार थियल जवाबदारनि ईसा सांद के क़त्ल करण जो एतिराफ़ कयो आहे। नाज़रीन राब्तो असांजो बहाल थी वियो आहे। जीएम पिताफ़ी धरती टीवी जे रिपोर्टर टंडियालायार खां असां सां लाइन ते मौजूद है। जीएम आगाह कजो, 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे, किथां गिरफ़्तार कयो वियो आहे, इन हवाले से आगाह कजो। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त एसएसपी टंडियालायार फारूक अहमद बिजारानी जी आम प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त टंडियालायार में 2 साल अॻु गुम थियल ईसा सांद जी गुमशुदगी बाद अॼु टंडियालायार पुलिस 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। वारसनि पारां गुमशुदगी जो केस बि दाख़िल करायो वियो हो, जॾहिं त अॼु मुख्य जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। जवाबदारनि अली मोहम्मद ख़ासि अली एतिराफ़ कंदे चयो आहे त ईसा सांद खे इब्राहिम शाह जे मेले मां अगवा करे फाही ॾेई क़त्ल कयो वियो हो। वधीक तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मामिलो ज़मीनी तकरार ॿुधायो पियो वञे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी खां अॻु पुलिस ऐं वारस मुसलसल 2 सालनि खां ईसा सांद जी ॻोल्हा कंदा रहिया। जी वॾी महिरबानी जीएम आगाह करण लाइ। नाज़रीन जीएम पिताफ़ी असांखे आगाह करियो। ख़बर असां शेयर करे आहियूं टंडियालायार खां। टंडियालायार में 2 सालनि खां गुम ईसा सांद जे क़त्ल जो इंकशाफ थियो आहे। पुलिस कार्रवाई कंदे 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे।